अस्सलाम वालेकुम। अदा जीअं त मां वाजिद अली धारे जो खैरपुर मीरस जो रहवासी आहियां ऐं पिरियाले में मुंहिंजी प्रॉपर्टी आहे अलमुरी सिटी जंहिंजो मां ऑनर आहियां, जिते सलीम अहमद बुर्दी मूंसां 19 पैसनि जी एग्रीमेंट कई हुई, जंहिं ते उहो पूरो न लथो। उन जे बावजूदि उहा एग्रीमेंट थी वई कैंसल। उन खां बावजूदि उते फॾे फसाद करण जी उन जी वजह खां कंहिं चार चङनि वटि फ़ैसिलो थियो, जंहिं फ़ैसिले खे बि हुन मान न ॾिनो ऐं हुन फ़ैसिले खे बि हुन इज़त न ॾिनी। ऐं मूंखे ख़बर पई आहे त उहो माण्हुनि खां मुंहिंजी प्रॉपर्टी जा पेमेंटूं वग़ैरह वठी रहियो आहे ऐं माण्हुनि सां सौदा कया अथई ऐं उन्हनि सां अञा बि सौदा करे रहियो आहे। सो लिहाज़ा जेको बि माण्हू उन सां सौदा कया आहिनि या जेको बि उन सां पेमेंट वग़ैरह सौदा करे थो, उनजो मां ज़िम्मेदार न आहियां। ही साईं बिल्कुलु मां कानूनी प्रोसेस कयो आहे ऐं हलंदड़ आहे। साईं हुन सां जेको बि लेन देन कंदो उनजो ज़िम्मेवार सलीम बुर्दी आहे, छो त उन सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे। जेको बि हुन खां काई बि उते प्रॉपर्टी ख़रीद थो करे त उन जो मां ज़िम्मेदार न आहियां ऐं इहा प्रॉपर्टी जो ओनर मां आहियां। इहा अदा बिल्कुलु उहा हिन एग्रीमेंट खां अॻु में, हिन सौदे खां अॻु में जी मुंहिंजी हिन ॾे ज़ाती पेमेंट आहे। जेके पैसा मूं हुनखे कारोबार जे लाइ ॾिना, जंहिंजा एविडेंस बि मूं वटि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि ते बि प्रोसेस कानूनी कार्रवाई हलंदड़ आहे ऐं इंशाअल्लाह उहो प्रोसेस बि कानूनी कार्रवाई जे हिसाब सां उन ते हलंदो। हाणे मूंखे मुख़्तलिफ़ क़िस्म जे माण्हुनि खां धमकायो वञे थो ऐं मुंहिंजी जान खे बि ख़तरो आहे। जेकॾहिं मूंखे कुझु बि थिए त उनजो ज़िम्मेवार सलीम अहमद बुर्दी हूंदो ऐं हे मुंहिंजो वीडियो बयानु रिकॉर्ड में रखियो वञे।